नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में धीउ जी नंढी उमिरि में शादी कराईंदड़ पीउ अदालत में पेश, जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। नींगर अयाज़ फुलपोटो ऐं नींगरी साइमा जी नंढड़ी ॼमार शादी कराइण जो केस सरकार जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। जवाबदार ॼाणियल वज़ीर फुलपोटो अदालत में पेश खेसि सेंट्रल जेल खैरपुर रिमांड जो हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल राति पुलिस कोर्ट दीनल शाह में कार्रवाई करे नंढी ॼमार जी शादी नाकाम बणाई हुई। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में धीउ जी नंढी उमिरि में शादी कराईंदड़ पीउ अदालत में पेश, जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। नींगर अयाज़ फुलपोटो ऐं नींगरी साइमा जी नंढड़ी ॼमार शादी कराइण जो केस सरकार जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। जवाबदार ॼाणियल वज़ीर फुलपोटो अदालत में पेश खेसि सेंट्रल जेल खैरपुर रिमांड जो हुकुम ॾेई छॾियो। गुज़िरियल राति पुलिस कोर्ट दीनल शाह में कार्रवाई करे नंढी ॼमार जी शादी नाकाम बणाई हुई।